कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे। 6 डिसंबर सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां जीअं जीअं ॾींहुं वेझो ईंदो पियो वञे तीअं तीअं जेको आहे सो तक़रीबूं सकाफ़ती ज़ोर वठी रहियूं आहिनि। इन हवाले सां खानपुर शहर में जयूं आहे अॻुवाण ऐं समाजी अॻुवाण सैफ़ अकबर आरई पारां तक़रीब मुनक़द कई वई आहे, जंहिंजे जेको आहे सो अॼु तक़रीब जारी आहे। उन में शाइरनि अदीबनि जेके आहिनि सिंध अमड़ के भेटा पेश करे रहिया आहिनि। अचो त सदन खां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त कराची सिंध आहे, सिंध कराची आहे, कराचीअ खे सिंध खां अलॻि नथो करे सघिजे। उर्दू चैनल ख़ासि करे उहे दोस्त जेके कराची और सिंध जेको इस्तेमालु कंदा आहिनि, इहो साज़िशी अमल आहे। इन अमल खे कॾहिं बि असां कामयाबु न थियणु ॾींदासीं, न थियणु ॾिनो आहे, न थियणु ॾींदासीं। सकाफ़ती ॾियारो हमेशह मल्हाईंदा आहियूं। इहो असांखे ईद जे ॾींहं खां घटि न आहे। हिकु ॻाल्हि आहे, ॿी त सिंध जा माण्हू सखी आहिनि ऐं उन्हनि जा दिलूं वॾियूं आहिनि। असां कॾहिं बि उन्हनि माण्हुनि खे बर्दाश्त कोन कंदासीं जो असांजे सिंध जे ॿेटनि ते ऐं सिंध जे मदनियात ते कब्ज़ो कनि। जेको हिन वक़्तु उनवान रखियो वियो आहे त कराची सिंध आहे, इहो तमामु हिकु बहितरीनु उनवान आहे। 6 डिसंबर ते जेको पूरे सिंध जे अंदरि सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हायो थो वञे, असां उन में भरपूर शिरकत कंदासीं। काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेका कुआड़ी बि सिंधी सकाफ़त में अचे थी ऐं सिंध जी ख़ासि तौर ते जेकी सिंध जी सकाफ़त घणी मशहूरु आहे उहा आहे महिमान नवाज़ी। सिंध इन्हनि शाइरनि जूं ऐं शहरनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त असां जेको आहे सो 6 डिसंबर जो ॾींहुं सकाफ़ती ॾींहुं क़ौमी ईद जीअं मल्हाईंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि पोड़नि ऐं वॾनि सां गॾिजी करे अली काज़ी जे सॾ खे वरनाईंदे भरपूर शिरकत कंदासीं। कैमरामैन बहादुर अली बोड़ो सां गॾु सफ़ियुल्लाह सेठा, टाइम न्यूज़, खानपुर।